नाज़रीन, पीपल्स पार्टी सियासी मैदान में MKM सां मुक़ाबले जी तैयारी करे वरिती। BP पारां कराची ज़िले जे सूबाई ऐं क़ौमी असम्बली जी सीटनि ते उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। BP पारां आम चूंडुनि में MKM जी सियासी मज़बूत किले मां उम्मीदवार आणण जे लाइ हिकमत अमली तैयार कई वई आहे। पीपल्स पार्टी ज़िले सेंटर में भी तंज़ीमी ढांचे खे मुनज़्ज़म करण जे लाइ हिकमत अमली जोड़े वरिती आहे। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। पीपल्स पार्टी सियासी मैदान में MKM सां मुक़ाबले जी तैयारी करे वरिती आहे। PP पारां कराची ज़िले जे सूबाई ऐं क़ौमी असम्बली जी सीटनि ते उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। PP पारां आम चूंडुनि में MKM जे सियासी मज़बूत किले मां उम्मीदवार आणण जे लाइ हिकमत अमली तैयार कई वई आहे। पीपल्स पार्टी ज़िले सेंटर में भी तंज़ीमी ढांचे खे मुनज़्ज़म करण जे लाइ हिकमत अमली जोड़े वरिती आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। पीपल्स पार्टी सियासी मैदान में MKM सां मुक़ाबले जी तैयारी करे वरिती। PP पारां कराची ज़िले जे सूबाई ऐं क़ौमी असम्बली जी सीटनि ते उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। PP पारां आम चूंडुनि में MKM जी सियासी मज़बूत किले मां उम्मीदवार आणण जे लाइ हिकमत अमली तैयार कई वई आहे। पीपल्स पार्टी ज़िले सेंटर में भी तंज़ीमी ढांचे खे मुनज़्ज़म करण जे लाइ हिकमत अमली जोड़े वरिती आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। पीपल्स पार्टी सियासी मैदान में MKM सां मुक़ाबले जी तैयारी करे वरिती। PP पारां कराची ज़िले जे सूबाई ऐं क़ौमी असम्बली जी सीटनि ते उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। PP पारां आम चूंडुनि में MKM जी सियासी मज़बूत किले मां उम्मीदवार आणण जे लाइ हिकमत अमली तैयार कई वई आहे। पीपल्स पार्टी ज़िले सेंटर में भी तंज़ीमी ढांचे खे मुनज़्ज़म करण जे लाइ हिकमत अमली जोड़े वरिती आहे। पीपल्स पार्टी सियासी मैदान में MKM सां मुक़ाबले जी तैयारी करे वरिती। अहम ख़बर अवांखे नाज़रीन ॾियूं पिया। पीपल्स पार्टी सियासी मैदान में MKM सां मुक़ाबले जी तैयारी करे वरिती। PP पारां कराची ज़िले जी सूबाई ऐं क़ौमी असम्बली जी सीटुनि ते उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। PP पारां आम चूंडुनि में MKM जे सियासी मज़बूत किले मां उम्मीदवार आणण लाइ हिकमत अमली तैयार कई वई आहे। पीपल्स पार्टी ज़िले सेंटर में भी तंज़ीमी ढांचे खे मुनज़्ज़म करण लाइ हिकमत अमली जोड़े वरिती आहे।